तव्हां ॾिसी रहिया हो नेशनल ऑनलाइन न्यूज़, ग़रीब अवाम ऐं क़ौम जो सगारो आवाज़। जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां शिकारपुर खां भागचंद वलेचा जी ख़बर शामिल कंदा रहूं था। शिकारपुर पुलिस के क़त्ल, मंशियात, अगवा, धाड़न फुरन समेत 42 संगीन नोयत केसनि में घुर्बल इनाम याफ़्ता बदनाम ॾुआरी ॾाॾू शेख शिकारपुर पुलिस वटि पेश थी क़बूलदारी करे वरिती आहे। SSP शिकारपुर डॉक्टर इमरान अहिड़ी दावा कंदे वधीक चयो आहे त ॾाॾू शेख मथां 30 लख इनाम रखियल हो, जंहिं मथां मुख़्तलिफ़ नोयत जा 42 केस दाख़िल थियल आहिनि, जंहिं पंहिंजी गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। वधीक मथस दाख़िल केसनि बाबति अदालत फ़ैसिलो कंदी। यादि रहे त अॻूणे SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई चिणगी मुक़ाम में ॾाॾू शेख जे मंशियात जे वॾे कारोबार ते कार्रवाई करे 1 टन खां वधीक मंशियात हथ कई हुई ऐं ॾाॾू शेख जा केतिरा ई गैरकानूनी कारोबार शिकारपुर अंदरि हलंदड़ हुआ। संदसि गिरफ़्तारी पेश थियण सां शिकारपुर अंदरि संदसि हलंदड़ समूरा गैरकानूनी कारोबार पाण मरादो बंदि थी वेंदा ऐं इलाइक़े में अमन अमान बहाल थी सघंदो।